अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन कुंतुम फ़ी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदअू शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिक़ीन फ़इल्लम तफ़अलू वलन तफ़अलू फ़त्तक़ुन्नारल्लती वक़ूदुहन्नासु वल्हिजारतु उइद्दत लिलकाफ़िरीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पोइ जेकॾहिं तव्हां व इन कुंतुम फ़ी रैबिम मिम्मा, पोइ जेकॾहिं तव्हां शक में आहियो, मिम्मा उन शइ खां, नज़्ज़लना अला अब्दिना जेको मां नाज़िल कयो आहे पंहिंजे बाने जे मथां, फ़ातू बिसूरतिम मिन मिस्लिही, पोइ आणियो तव्हां उन जे मिसिल का सूरत, वदअू शुहदाअकुम, सॼो तव्हां पंहिंजे गवाहनि खे या पंहिंजे रहबरनि खे, मिन दूनिल्लाहि अल्लाह खां सिवा, इन कुंतुम सादिक़ीन अगरि जेकॾहिं तव्हां सचा आहियो। फ़इल्लम तफ़अलू, पोइ तव्हां न करे सघंदव ईअं, वलन तफ़अलू हरगिज़ न कंदव, फ़त्तक़ुन्नारल्लती, पोइ तव्हां ड्रिजो उन बाहि खां, अल्लती वक़ूदुहन्नासु वल हिजारा, जंहिंजो ॿारण इंसान ऐं पथर आहिनि, उइद्दत लिल काफ़िरीन, जेका तयारु कई वई आहे काफ़िरनि जे लाइ। हीअ सूरतुल बक़रा जी आयत नंबर 23 ऐं 24 जेका मां तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। गुज़िश्ता दर्स जे अंदरि तव्हांखे ॿुधायमि त हिन रुकू जे अंदरि अल्लाह ताला 4 हिकिड़ा अहम मज़ामीन ऐं मज़मून बयानु फ़रमाइनि। सभ खां पहिरीं आहे तौहीद, तौहीद खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, 3 नंबर ते क़ुरान मजीद जी हक़ानियत, 4 नंबर ते क़यामत जो ज़िक्र आहे। अगली जेके आयतूं, या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम, इन में तौहीद वारो मज़मून बयानु थी चुको आहे। अल्लाह ताला मुख़्तलिफ़ दलाइल ॾेई करे पंहिंजे तौहीद जो मज़मून सम्झायो आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सिफ़ात रुबूबियत ऐं अल्लाह जो पैदा करण वारो मामिलो इहो, ऐं अल्लाह तबारक व तआला वअंज़ल मिनस समाए मान, आसमान तां पाणी जो वसाइण, मुख़्तलिफ़ मिसाल ॾेई करे रब साईं इन मज़मून खे बयानु फ़रमायो। अॼोकी जेके आयतूं पढ़ियूं आहिनि, इन जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो बयानु आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो बयानु आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे, मके जे मुशरिकनि खे क़ुरान मजीद जे नाज़िल थियण में इहा ॻाल्हि कंदा त हीउ जेको क़ुरान मजीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे मथां नाज़िल थियो आहे, इहो इंसान जो कलाम आहे। छा चवंदा, इहो कलाम कंहिंजो आहे? इंसान जो कलाम आहे। अल्लाह तबारक व तआला जो कलाम तस्लीम न कंदा हुआ। हाणे अल्लाह ताला हिते उन्हनि खे ई जवाबु ॾिए थो, जेकॾहिं तव्हां इन शक जे अंदरि आहियो मुब्तला त हीउ जेको नाज़िल मां किताब पंहिंजे बाने जे मथां कयो आहे न, अला अब्दिना मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना, जेको क़ुरान मां पंहिंजे बाने जे मथां नाज़िल कयो आहे, तव्हां इन शक में आहियो त इहो कंहिं इंसान जो कलाम आहे, अलाह जो कलाम न आहे, त पोइ ठीकु आहे, भला हीअं कयो, फ़ातू बिसूरतिम मिन मिस्लिही, तव्हां बि भला उन जहिड़ी का सूरत खणी अचो। 3 अल्लाह ताला क़ुरान में चैलेंज बयानु फ़रमाया आहिनि। घणा चैलेंज बयानु कया अथई बाबा? 3। कुल इन इज्तमाअतिल इंसु वल जिन्नु अला अन यातू बिमिस्लि हाज़िल क़ुरआन ला यातून बिमिस्लिही, तव्हां जेकॾहिं इंसान ऐं जिन सभु गॾिजी करे हिन क़ुरान जहिड़ो ॿियो को क़ुरान त हाणे ॾेखारियो, हिन किताब जहिड़ो ॿियो को किताब त हाणे ॾेखारियो, न ॾेखारे सघंदो। वरी अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ॿियो जेको चैलेंज कयो, भला हिन क़ुरान जे अंदरि जेके सूरतूं आहिनि अहिड़ियूं भला 10 सूरतूं त ॾेखारियो। जेकॾहिं तव्हां चओ था त बाबा हे इंसान जो कलाम आहे न, त पोइ ठीकु आहे, तव्हां बि इंसान आहियो, तव्हां बि वॾा शाइर आहियो, तव्हां बि वॾा फसीह ऐं बलीग पंहिंजो पाण खे सम्झ, अरबनि जे अंदरि फसाहत ऐं बलागत वारो मामिलो घणो हूंदो। तव्हां इहा दावा कयो था इन जहिड़ियूं 10 सूरतूं खणी अचो,
हे चैलेंज भी अल्लाह ताला क्यों चलो ठीक है ता कुरान त ना आणे सघियो 10 सूरतूं ना आणे सघियो लायातू न बि मिसली अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे चयो फातू बि सूरत में मिसली का हिकिड़ी सूरत भला उन जे मिसाल क़ुर जे अंदरि 114 सूरतूं आहिनि नंढियूं सूरतूं बि आहिनि वॾियूं सूरतूं तव्हां वॾी सूरत न आणियो क़ुर में भला जेका नंढे में नंढी सूरत आहे उन जहिड़ी का सूरत खणी अची तव्हां ॾेखारियो त तव्हांजी ॻाल्हि खे असां मञूं त यार वाकई इंसान जो कलाम आहे त पोइ तव्हां बि ठाहे सघो था ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत जो मौजज़ो आहे क़ुरान मजीद क़ुरान अल्लाह जे रसूल जी नुबुवत जो छा आहे बाबा मौजज़ो आहे तमामु अंबिया खे जेके मौजज़ा मिलिया उन्हनि ताईं उहे मौजज़ा उन्हनि सां गॾु हुया उहे अंबिया हिन दुनिया मां रहलत फरमाए हलिया विया उन्हनि जा मौजज़ा बि उन्हनि सां गॾु हलिया विया हज़रत मूसा जी लठ ज़ाहिर न आहे जेका अल्लाह ताला उनखे मौजज़ो अता फरमायो या हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम जे अंदरि अल्लाह ताला जेका ॾाची उनजो मौजज़ो ज़ाहिर कोन्हे को अंबिया विया उहे मौजज़ा बि उन्हनि सां हलिया विया ही जेको मौजज़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत जो आहे दुनिया जे बका जो सबब ही अल्लाह जो क़ुरान मजीद आहे जेसी ताईं न दुनिया जे अंदरि अल्लाह जे रसूल जो ही मौजज़ो मौजूदु आहे माना ईअं सम्झो हिन दुनिया जो रूह बाक़ी जेको आहे उहो हिन क़ुरान मजीद जे अंदरि करे आहे जीअं दुनिया मौजूदु क़ुरान हूंदो त दुनिया मौजूदु हूंदी क़ुरान न हूंदो त दुनिया बि मौजूदु न हूंदी हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो मौजज़ो आहे जेको क़यामत जे सुबुह ताईं जेसी ताईं क़यामत क़ाइमु थींदी हीअ अल्लाह जे रसूल जो मौजज़ो दाइम ऐं क़ाइमु रहंदो हाणे असल में ॻाल्हि इहा जेका सम्झण नबी साईं ते जेका नुबुवत नाज़िल थी आहे उहा 40 सालनि खां बाद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नुबुवत साईं कॾहिं नाज़िल थी आहे 40 सालनि खां 23 साल 63 साल नबी साईं जो उमिरि मुबारक हुई 40 सालनि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ॾिसो न जेका शइ ठहंदी आहे तयारु थींदी आहे हुननि जो जेको वहम हुयो त भई तव्हां अलाह जे रसूल खे चवंदा त तव्हां पंहिंजो कलाम आहे अलाह जो मोकिलियल किताब न आहे हुन शइ जा इनकारी हुया हे तव्हां पाण हथ जो ठाहियो आहे 40 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां गॾु रहियो कॾहिं का हिकिड़ी आयत अॻ में ठाही हुजई भला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल गॾु तव्हां सां रहियो तव्हां ॿुधायो जंहिं सरज़मीन ते नबी साईं रहे पियो जंहिं जॻह ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहनि पिया उहो बैबान हिकिड़ो जंगली इलाइक़ो हुयो ओ परते परते ताईं ॻोठ हुया न को स्कूल हुयो न को मदरसो हुयो न का आसाइश हुई न का रहण जी जॻह हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मुल्क शाम ताईं वेंदा 2 या 3 दफ़ा वञी तिजारत जो सफ़र कयूं न कंहिं वटि वञी करे पढ़िया न कंहिं वटि वञी करे इहा तालीम न इन्हनि 40 सालनि खां अॻु में इहा जेको आहे सो पंहिंजो दावा कयूं 40 सालनि खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावा कई ऐं रड़ियूं करे हर शइ ॿुधाए थी आलात हूंदा आहिनि न इंसान खे तालीम जा नबी साईं जॾहिं अमर जे पेट जे अंदरि हुया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद साहब वफ़ात करियो तालीम ॾियारण वारा आलात पीउ हूंदो आहे नबी साईं जो वालिद साहब वफ़ात करियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 सालनि जा थिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमर बि वफ़ात करे वई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो वॾा थिया त हुननि जो ॾाॾो बि वफ़ात करे वियो न कंहिं वटि पढ़िया न कंहिं वटि तालीम हासिलु कयूं जॾहिं 40 सालनि खां बाद में मके जी सरज़मीन जे मथां मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं हे क़ुरान मजीद पढ़ियो न अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे अरबनि जा करंट निकिरी विया त भई हे कंहिं इंसान जो कलाम न आहे ख़ुदा जो कसम आहे रिवायतुनि जे अंदरि अचे थो काफ़र जेके क़ुरान खे न मञण वारा जेके क़ुरान मजीद जा पक्का ठका इनकारी जेके उन्हनि जा वॾा सरदार हूंदा उहे राति जो निकिरी वेंदा इशा जी निमाज़ खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुरान पढ़ंदा सॼी राति सुबुह जी निमाज़ ताईं काफ़रनि जा सरदार क़ुरान मजीद ॿुधंदा पोइ इहे जेका काफ़रनि जा सरदार उन्हनि जो राति जो हिक ॿिए सां मुलाक़ात हिक ॿिए खे मलामत कनि यार हे छा आहे असां ॿियनि खे जलियूं था पाण ॿुधणु चवंदा सुभाणे खां ईअं कोई बि न करे साईं सही आहे वरी जॾहिं ॿियो ॾियारो थिए क़ुरान जे ॿुधण जो आवाज़ु हर को तरसंदो आहे नी वरी ॿियो ॾियारो थिए वरी राति जो निकिरी पवनि इशा जी निमाज़ खां वठी करे फजर जी निमाज़ ताईं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कटा दुश्मन काफ़र अबू जहल जहिड़ा उतबे जहिड़ा इहे बीह करे सॼी राति क़ुरान ॿुधंदा वरी बि राति पाण में मुलाक़ात थी यार हे छा आहे भला वरी जॾहिं 3 राति बि ईअं विया 4थी राति अबू सुफ़ियान पंहिंजे घर मां लठ खणी करे ऐं सरदार विया चई त ॾे हाल अवाल
मगरिब जे निमाज़ खां वठी करे सॼी राति क़ुर ॿुधूं था। जेके रसूल जा दुश्मन चवनि था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कटर दुश्मन ऐं मुखालिफ़ चवंदा, चई अलाह जो कसम आहे हे कंहिं इंसान जो कलाम न आहे, ख़ुदा जो मोकिलियल किताबु आहे। उन्हनि काफ़रनि बि इन शइ खे तस्लीम कयो। कटनि काफ़रनि साईं ॾिसो न, अकुल जी तक़ाज़ा इहा आहे। 40 सालनि ताईं अॻ में न कंहिं वटि पढ़ियो। अच्छा, अरब जेके हुया, अरबनि में रवाज छा हूंदो, अरब तालीम याफ़्ता न हुया, पर अरबनि में शुरू खां वठी फ़साहत ऐं बलागत हूंदी, वॾी शेरो शाइरी उन्हनि वटि हूंदी ऐं वॾी महफ़िलियूं लॻंदियूं शेरो शाइरी जो। राति जो वेही करे ईअं नंढा नंढा ॿार उन्हनि जा, जीअं असां वटि माना को माण्हू कंहिं शइ में मशहूरु हूंदो आहे या कंहिं हुनर जे अंदरि मशहूरु हूंदो आहे, ईअं अरब पंहिंजे फ़साहत ऐं बलागत जे अंदरि हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा त शेरो शाइरी सां ॻाल्हाईंदा। पोइ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही क़ुरान मजीद जी आयतूं जॾहिं पढ़ियूं, पोइ इहे सरदार रुआसा वॾा वॾा शाइर हिननि वटि जेॾी महिल अचनि हुननि खां पुछा कनि, चई ॾियो हाल अहिवाल। हिकिड़ो दफ़ो काफ़रनि सभिनी पंहिंजो पाण में मीटिंग कोठाई, उन्हनि जो जेको अॻुवाण कयो उनखे उतबे खे कयो, चई हाणे ॻाल्हि ॿुध, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेॾी महिल हे क़ुरान मजीद पढ़े थो, जेको बि माण्हू ॿुधंदो न उहो पाण ई उन शइ जी तरफ़ माइल थींदो। ॿाहिरियां माण्हू जेके ॿिए इलाइक़े वारा असांजे ॻोठ असांजे शहर में जो अचनि, असां खां नबी साईं जे बारे में पुछा कंदा, असां छा जवाबु ॾियूं? तॾहिं उन्हनि सभिनी, ऐं उतबो चवंदा वॾे में वॾो होशियारु ऐं ज़हीन हुयो, सभिनी खां वॾो शाइर बि हुयो। पोइ कंहिं चयो त हाणे असां हीअं कंदासीं, ॿाहिरियां जेके ईंदड़ माण्हू हुया ईंदा, असां उन्हनि खे चवंदासीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाइर आहे। उतबे चयो त न, जेको कलाम पढ़े थो उहो कंहिं शाइर जो कलाम त आहे कोन, इहा ॻाल्हि तव्हांजी ग़लति थी पवंदी। चई पोइ भला छा चऊं, जादूगर आहे? चई न, जादूगर बि ईअं न कंदा आहिनि, जादूगर जेके हूंदा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़, हे त बिल्कुलु सही आहे, फर्स्ट क्लास आहे। चई कहिड़ी ॻाल्हि आहे? चई जेका बि तव्हां ॻाल्हि कंदव उहा ॻाल्हि तव्हांजी ग़लति निकिरंदी, पर हक़ीक़त खे यार तस्लीम करणु पवंदी। मुहम्मद मुस्तफ़ा जेको क़ुरान पढ़े थो न, ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा जो मोकिलियल किताब आहे, बाक़ी इंसान जी हाजत न आहे। हिकु हिकु लफ़्ज़ जी हज़ारे मानाऊं, मफ़हूम हुनजा मक़सद, सॼी ज़िंदगी ज़ाब्त हया जो किताब जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो त अरबनि जा ला निकिरी विया, कननि मां करंट निकिरी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मञण वारा कंहिं ज़िद जे करे, इनाद जे करे, मुखालिफ़त जे करे न पिया वञनि, पर जॾहिं हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आॾो अची करे रब जो किताब जॾहिं ॿुधंदा हुआ त इहे वॾा वॾा जेके दानिशमंद ऐं अकुलमंद चवंदा हुआ त हीउ कंहिं इंसान जो कलाम न आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इतां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो वॾे में वॾो मौजज़ो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत साबित आहे। अगरि जेकॾहिं तव्हां शक जे अंदरि आहियो, फ़ी रईबिम, शक में आहियो, मिम्मा जेको क़ुरान मां नाज़िल कयो आहे, अला अब्दिना, अला अब्दिना जेको मां क़ुरान मजीद पंहिंजे बाने जे मथां नाज़िल कयो आहे, इन में जेकॾहिं तव्हांखे शक आहे न त पोइ फातू बि सूरत मिन मिस्लिही, उन क़ुरान जहिड़ी का सूरत हाणे ॾेखारियो, नंढे में नंढी का सूरत आहे। हाणे ॾिसो, काफ़र, यहूदी, नसारा, मजूसी, जेके बि दुनिया जा कफ़र आहिनि, अल कुफ्र मिल्लतुन वाहिद, सॼे कुफ्र खे तव्हां हिकिड़े पासे ॾे कयो। 1400 साल गुज़री विया, अॼु बि क़ुरान जो चैलेंज मौजूदु आहे। क़ुरान मजीद जी सूरत त हिकिड़ी जाइ ते, पर क़ुरान जहिड़ी हिकिड़ी आयत बि दुनिया जे अंदरि जेके वॾा वॾा एटम बम ठाहिण वारा ऐं वॾा वॾा हथियार ठाहिण वारा, जहाज़ ठाहिण वारा, साइंसदान हर शइ तयारु करे सघंदा, पर क़ुरान जहिड़ी का हिकिड़ी आयत तयारु कंहिं बि क़िस्म जी न करे सघंदा। अल्लाह ताला फरमाइनि भला ठीकु आहे, फातू बि सूरत मिन मिस्लिही, अकेलो माण्हू मथां न ठाहे सघे, वदउ शुहदाअकुम, तव्हां सॼो पंहिंजे गवाहनि खे, पंहिंजे रहबरनि खे, पंहिंजे अॻुवाणनि खे 5, 8, 10, 15, 20, 25 सभु काफ़र गॾिजी करे भला कोशिशि कयो, पोइ मथां तव्हां ठाहे सघो। अल्लाह ताला फरमाइनि जेकॾहिं तव्हां अलाह खां सवाइ खे सॾु कयो, जेकॾहिं तव्हां पंहिंजी दावा में सचा आहियो, हुननि जी दावा छा हुई त हे कलाम अलाह जो न आहे, कंहिं इंसान जो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी दावा में सचा आहियो त पोइ जॾहिं इंसान जो कलाम त पोइ तव्हां बि ठाहे सघो था। ठीकु आहे, तव्हां ठाहे ॾेखारियो। अल्लाह ताला फरमाइनि हरगिज़ न ठाहे सघंदो, छो त हे इंसान जो कलाम आहे ई न, मोकिलियल ख़ुदा जो कलाम किताब क़ुरान मजीद आहे। सम्झ में आई ॻाल्हि? अल्लाह ताला फरमाए थो फ़इलम तफ़ालू, तव्हां ईअं न करे सघंदो, वलन तफ़ालू, हरगिज़ न करे सघंदो। माना क़ुरान जहिड़ो ॿी का आयत सूरत हरगिज़ तव्हां ठाहे
न सघंदो। पोइ फतकुन नार अल्लती, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जॾहिं इहा ॻाल्हि साबित थी आहे तव्हां न हिन क़ुर जहिड़ो को किताब ठाहे सघंदो, न हिन जी का सूरत ठाहे सघंदो, न का आयत ठाहे सघंदो, त पोइ फतकुन नार अल्लती, पोइ तव्हां उन बाहि खां रुॼो जंहिंजो ॿारनि इंसान ऐं पथर आहिनि। उइद्दत लिल काफ़िरीन, जेका तयारु कई वई आहे कंहिंजे लाइ? इहो अज़ाब वारो मामिलो अल्लाह ताला काफ़िरनि जे लाइ, मुनकिरनि जे लाइ, जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा इनकारी आहिनि। ऐं यकीनन हिन क़ुर मजीद जे अंदरि जेको अल्लाह तबारक व तआला दस्तूर, ज़वाबित, क़वाइद ऐं क़वानीन बयानु फ़रमाइनि, असां मुस्लमान हिन क़ुर मजीद जे क़वानीन जे मुताबिक़ जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारियूं त कॾहिं बि असांखे तकलीफ़ न मिलंदी। इहा चैलेंज आहे, दावा आहे, जंहिं माण्हू बि हिन क़ुर मजीद जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी आहे अल्लाह ताला उनखे दुनिया व माफ़ी आहे, दुनिया जे अंदरि ऐं आख़िरत जे अंदरि कामयाबी वारा सुनहरी उसूल अता फ़रमाइनि। हर शइ जो मामिलो हाणे ॾिसो तव्हां ऐं असां इंशाअल्लाह रोज़ ॿ ॿ चार चार आयतूं जेके हफ़्ते जे अंदरि पढ़ूं था न, सॼी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ईंदी त हर शइ अल्लाह तबारक व तआला बयानु फ़रमाए। पर चूंकि असां क़ुर मजीद जे मामलात ऐं मसाइल, क़ुर जी तालीम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खां परते आहियूं, तॾहिं तव्हां असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असां जमी मुस्लमान खे क़ुर मजीद सां सची मुहबत नसीब फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।